अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जी तो दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो वसन वेड़ी चा ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 9 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखियो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 10 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु ही शख़्स ही रेडियो ॿुधंदो थो वञे। तव्हां ॾिसो हिन खे शेव थियल आहे, यानी हिन जी हिन वक़्तु ॾाढ़ी लथल आहे। हिन खे हिन सीन में हिन वक़्तु ॾाढ़ी कोन आहे, क्लीन शेव आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त क्लीन शेव आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ ही रेडियो ॿुधंदे ॿुधंदे हिन ज़मीन में अची थो वञे। ऐं दोस्तों 2 सेकंडनि जे अंदरि हिन खे ॾाढ़ी बि अची थी वञे। हीउ ॾिसो दोस्तों 2 सेकंड पहिरियां ही क्लीन शेव हुयो, हिन खे हिन जी ॾाढ़ी लथल हुई, हिन खे ॾाढ़ी कान हुई। पर दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि जॾहिं हीउ सीन आयो त तव्हां ॾिसो हिन खे हाणे काफ़ी सारी ॾाढ़ी अची वई आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि ॾाढ़ी एॾी वॾी थी वञे, इहो कीअं मुमकिन आहे? दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 11 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन सीन में हिन शख़्स जे हथ में का बि लठ कोन्हे। हिन जो हिकिड़ो हथु हिन रेडिए में आहे ऐं ॿियो हथु ख़ाली अथसि। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिन जे हथ में इहा लठ आहे। दोस्तों 2 सेकंड पहिरियां हिन जे हथ में लठ कान हुई, हिन जा 2 हथ ख़ाली हुया। सॉरी, हिकु हथ में रेडियो हुयुसि त ॿियो हथु ख़ाली हुयुसि। ऐं दोस्तों जॾहिं वरी 2 सेकंडनि खां पोइ हीउ सीन आयो त तव्हां ॾिसो हाणे हिन जे हथ में हीअ लठ किथां आई? 2 सेकंडनि जे अंदरि इहा लठ किथां आई? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 12 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन शख़्स हिन पने ते सिर्फ़ु कुझु जुमिला लिखिया आहिनि, 2 जुमिला लिखिया आहिनि। दोस्तों हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन शख़्स हिन पने ते ही 2 जुमिला लिखिया आहिनि। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे ही अधु पने जो लिखी वियो आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि जे अंदरि अधु पने जो ही लिखी वियो, इहो कीअं मुमकिन आहे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंड जे अंदरि काफ़ी सारा जुमिला लिखी वियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 13 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में हिननि 2 शख़्सनि खे जेको किरदारु ॾिनल हुयो उन किरदार जे हिसाब सां हीउ शख़्स त पंहिंजो किरदारु करे रहियो हुयो, पर हिन शख़्स सीन जे विच में कैमरा में निहारे छॾियो। दोस्तों हिन जे इन कैमरा में निहारण जे करे हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों हीउ सीन तमामु सुठो गुज़री रहियो हुयो, हीउ शख़्स तमामु सुठी महिनत करे रहियो हुयो, पर हिन शख़्स हिन सीन जे विच में कैमरा में निहारे छॾियो। मिस्टेक नंबर 14 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जे सिसीअ जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों कैमरामैन जे सिसीअ जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वाज़िह मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 15 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ जेका छांव आहे इहा के वण जी छांव कोन्हे, बल्कि इहा के हथरादी छांव हिन रेडिए खे मथां कई वई आहे त जीअं छांव में हिन रेडिए जी तस्वीर क्लियर अची सघे। दोस्तों हीअ के वण जी छांव कोन्हे, बल्कि हथरादी छांव कई वई आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी।
दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। मैं तो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकि हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों अक्सर करे पहिरियां जेके मां वीडियो अपलोड करे चुको आहियां उन्हनि सभिनि जो आवाज़ तक़रीबन सही हुयो, पर दोस्तों अॼो के हिन वीडियो में आवाज़ थोरो घणो खोरो हूंदो, छाजे करे जो मुंहिंजी माइक जेका आहे उहा ख़राबु थी चुकी आहे ऐं हीउ वीडियो मां ईअं ई रिकॉर्ड कयो आहे। त दोस्तों उन जे लाइ माज़रत जेकर हीअ आवाज़ तव्हांखे सम्झ में न अचे। त दोस्तों हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।